अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला अकरमिल अव्वलीन वल आखिरीन अशरफिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन सय्यिदना शफीइना करीमिना रऊफिना रहीमिना हबीबना व हबीब रब्बिना तबीबना व तबीब क़ुलूबिना शिफाइना व शिफाइ सुदूरना कुर्रतना व कुर्रत अयुनिना अलाना व औलाना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमाइन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व मन युअज़्ज़िम शआइरिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व अस्हाब सय्यिदिना व अज़वाज सय्यिदिना व अहबाब सय्यिदिना व अक़रबाए सय्यिदिना व औलियाए उम्मत सय्यिदिना व उलमाए मिल्लत सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। सत्ताज़ीम तौक़ीर ज़ी शरफ ज़ी इज़्ज़त महफिल में मौजूद उलमाए किराम व हुफ़ाज़ इज़्ज़ाम व सादात किराम खुसूसन मीर मजलिस सदर महफिल हज़रत पीर तरीक़त साहिब शरीयत हज़रत क़िबला साईं शहाबुद्दीन साहब व साहिबज़ादा अली मुर्तज़ा साहब फ़कीर मुनव्वर अली साहब व दीगर हज़रात प्यारी मोहब्बत वारी जमा सगूर जे साम्हूं अल्लाह ताला जे बाबरकत कलाम अज़ीम मां हिकिड़ी आयत करीमा जो हिकिड़ो हिस्सो तिलावत करण जो शरफ़ हासिल कयमि। तव्हांखे बख़ूबी मालूम आहे त सिज बीठो हो त हीअ महफ़िल शुरू थी आहे। काफ़ी सना खाने मुस्तफ़ा उलमा इकराम ख़ुतबा जो ख़िताब थियो आहे, तव्हां ॿुधो आहे। ऐं हिन वक़्तु अवां जी समात अवां जा कन इन ॻाल्हि जे इंतज़ार में आहिनि त ख़तीब पाकिस्तान
हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद आलिम जत साहिब तव्हांजे साम्हूं अचे। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन जी सूरत भी सुहिणी फरमाई आहे, सीरत भी सुहिणी फरमाई आहे। ऐं साईं में इहा ख़ूबी आहे त जॾहिं बि महफ़िल में ईंदो आहे त महफ़िल ख़ुशबू सां भरिजी वेंदी आहे। अल्लाह इनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ही आलिम, ही ख़तीब जमात अहले सुन्नत जो सरमायो आहिनि। सुन्नियो इन्हनि जो क़दुरु कयो। ये आवाज़, ये ॻाल्हियूं, ये हिकमत भरियूं हिकायतूं हमेशा ॿुधण में कोन ईंदियूं। वक़्तु पंहिंजी रफ़्तार सां हले थो पियो, पर अॼु असां पंहिंजे नसीबनि ते, असां पंहिंजे भाग ते नाज़ कयूं था जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे फ़क़ीरनि जो आस्थानो नसीब फरमायो आहे। असांजे ख़तीबनि ऐं सना ख़ाननि तव्हांखे सुभान अल्लाह चौराहे थकाए छॾियो आहे, पर एतिरो कम से कम सुभान अल्लाह खे बचाए रखो जो अल्लामा साहिब अचे त उन जे लाइ त सुभान अल्लाह चइजो न बाबा। अव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजी सिहत एतिरी सही न आहे, पर साईं जन जी नज़र करम मां यको इंतज़ार में वेठो रहियुसि। पर मुंहिंजा दोस्त अजीज़ जेको अल्लाह वारनि सां गॾु वेहे थो पियो न, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे कलामे मजीद में इरशाद थो फरमाए त अल्लाह जे रहमत जो जेको पखो आहे न, ख़ुदा जे नेकोकारनि जे मथां हले थो पियो। जेको इन्हनि सां गॾु वेहंदो आहे उहो बि अल्लाह जी रहमत में दाख़िल थी वेंदो आहे। ऐं जेके बेनसीब आहिनि, जिन खे अल्लाह नसीब न कयो आहे न, उहे हिननि जे ख़िलाफ़ पिया ॻाल्हाईंदा, पंहिंजा अकुली नकुली दलील ॾेई करे माण्हुनि खे रोकींदा। ताज़ो कंडियारे में हिकिड़ो मौलवी पियो तक़रीर करे त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पुट खे कोन बचाए सघियो, बाक़ी तव्हांजा वली, गौस, कुतुब, सैयद तव्हांखे बचाईंदा। पर मां तव्हां खां थो पुछां कयां त नूह अलैहिस्सलाम जो पुट मुसलमान हुयो या काफ़िर? थोरो त मूंसां ॻाल्हायो न यार। नूह अलैहिस्सलाम जो पुट केरु हुयो? जेको ग़रक़ थी वियो वो मुसलमान कोन हो, वो काफ़िर हुयो। वो जॾहिं काफ़िर हुयो त उनखे नबी छो बचाए? नबी त हमेशा उनखे बचाईंदा आहिनि जेके ईमान वारा हूंदा आहिनि। वली उन्हनि खे बचाईंदा आहिनि जेके ईमान वारा हूंदा आहिनि। त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इन आयत करीमा जे अंदरि असांखे इहो दर्स ॾिए थो पियो त पंहिंजे दिलनि खे शाइर अल्लाह जी ताज़ीम जे लाइ तयारु कयो। जेकॾहिं तव्हांजी दिलनि में नेकोकारनि जी त मुहबत आहे, पर जंहिं जॻह ते अल्लाह वारो वेहे उन जाइ जो बि अदब कंदो त बि अल्लाह तव्हांखे जन्नत नसीब फरमाईंदो। अदा नूह अलैहिस्सलाम जे बेड़े में रुगो माण्हू थोरी हुया, उन जे बेड़े में पखी भी हुया त जानवर भी हुया। अब जागो था। पर मुफस्सिर किराम लिखियो आहे हज़रत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो जने पानी में तरी हलियो तो ये सजी सरजमीन पानी पानी हुई। ये हिंदुस्तान पानी, अफ्रीका पानी, बरे सगीर पानी, बरे कबीर पानी, यूरोप पानी, अमेरिका पानी, पहाड़ सब बुड़ी जा, रुगो पानी पानी हुयो। उन पानी जे मथा जेका तरे पई त सिर्फ अल्लाह जे नबी जी बेड़ी भी तरे। उनमें जानवर भी हुया, पखी भी हुया। पर मुफस्सिर किराम फरमान था त नूह अलैहिस्सलाम जॾहिं बेड़े जो मायनो कयो त ॾिसां मथे तबके में पखी, विचे में माण्हू, हेठे में जानवर। अल्लाह जो नबी जॾहिं पंहिंजे बेड़े जो मुआइनो पियो करे ॾिठई त हिकिड़ी कुंड में शैतान भी वेठो आहे। अब जागो था, थोरो मूंसां ॻाल्हायो। शैतान भी उन में चढ़ी पियो। भला काॾे वञे? हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमाता निभागा तू की हिते जैसे तो पाण जो चाढ़ी मां तो काथे चाढ़ियो भाई के तो पाण कोन मूंखे चाढ़ियो के कीअं के जॾहिं तूं गॾह खे पियो छिकी न बेड़ी में चाढ़ण जे लाइ त मां वरी गॾह खे पुछ खां वठी पोइते पियो छिकां। तूं अॻिते पियो छिकी, मां पोइते पियो छिकां। पोइ तूं कांवड़ में अची चई त लानती चढ़ तो इं जो त मां सम्झो मूंखां वॾो त को लानती ॿियो आहे ई कोन। तंहिं करे मां चढ़ी
ओ मुझा दोस्त अजीज उन शैतान के भी अल्लाह जे नबी बेड़े मां कोन लाथो त मता वञी पंहिंजे पेकनि में साहुरनि में वञी शिकायत करे त नबी जे बेड़े में चढ़ियो मूंखे लाहे छॾी पर अल्लाह जे नबी उनखे भी जाइ ॾिनी त जीअं दुनिया वारनि खे ख़बर पए त अल्लाह जो वॾे में वॾो मुजरिम हुजे त बि उनखे अल्लाह जो नबी पनाह ॾींदो आहे पर जेके अल्लाह जो नबी नूह अलैहिस्सलाम पनाह ॾे उहो एॾो मुजरिम आहे लानती आहे ॾोही आहे पर असांजे मिठड़े मोहम्मद करीम जो शान त अञा मथे आहे न बाबा सुभान अल्लाह हाणे ॿई हथ खणी सुभान अल्लाह चओ हजरत नूह अलैहिस्सलाम जो आशिक फरमायो फरमाते नूह को भी मौजे तूफान से किनारा मिल गया मूसा को भी तूर पे लुत्फे नजारा मिल गया अलगर्द हर बेचारे को बेचारा मिल गया हम गरीबों को मोहम्मद का सहारा मिल गया अलगर्ज हर बेचारे को बेचारा मिल गया हम गरीबों को मोहम्मद का सहारा मिल गया मुझा दोस्त दीद 1,24,000 नबिन जूं दुआऊं हिक तरफ 1,24,000 नबिन जूं रहमतूं हिक तरफ तुझे मुझे आका मदीने वारे साईं जी हिकड़ी दुआ हिक तरफ सुभान अल्लाह। मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अजीम रुतबन सां नवाज़ियो आहे हदीस पाक में अचे थो पियो मां उन तरफ़ ॾे घणो न वेंदुमि हबीबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमाइनि था पिया पाण त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रब जी बारगाह जे अंदरि सॼी मखलूक हाज़िर थींदी पर ॿिया त को न ॻाल्हाईंदा पर मां मोहम्मद करीम बि को न ॻाल्हाईंदुसि मां बि न ॻाल्हाईंदुसि मां छा कंदुसि अॻिते वञी मां पंहिंजे रब खे सजदो कंदुसि सुभान अल्लाह सजदे में पियो चवंदुसि सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पर रब ॼाणे त उहो सजदो अलाए छा हूंदो अलाए केतिरो हूंदो ताजो अल्लाह जी ज़ाते बाबरकात पाण इरशाद फरमाईंदो त इरफ रसी रासिका या हबीबी ऐ मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम पंहिंजे सिर मुबारक खे मथे खण अब अल्लाह जॾहिं इहा चओ थो त समझ त कमु थी वियो न सुभान अल्लाह जॾहिं ख़ुदि ख़ुदा कलाम पाण कंदो त महबूब हाणे पंहिंजे सर मुबारक खे मथे खण सल तूं त जेको महबूब तूं घुरंदे मां रब अता फरमाईंदो माई सुभान अल्लाह वो तुझी मर्जी ते रखियल आहे हबीबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात वॾा ॿियो कुझु न घुरंदुमि सिर्फ़ु घुरंदुसि त पंहिंजी गुनहगार उम्मत जी शफ़ाअत घुरंदुसि उन्हनि जी मग़फ़िरत घुरंदुसि मुंहिंजा दोस्त अजीज़ जीअं मदीने वारो साईं रहमत वारो आहे न त महबूब जे उम्मत जा जेके वली आहिनि उहे बि रहमत वारा आहिनि सजण उनखे चइबो आहे जेको रब जो क़ुर्ब वठी ॾे सुभान अल्लाह हजरत बीबी राबिया बसरी रहमतुल्लाह ताला जे घर में रात जो हिकिड़ो चोर घिरियो इन सोच सां त सॼो ॾींहुं नंगर हलियो आहे खुटे ई कोन पियो हिन जे घर में बि त के खज़ाना हूंदा हिन जे घर में बि त को ज़ख़ीरो हूंदो मां बि घणनि जॻहियुनि ते चोरी कया अॼु घिरां ई हिन घर में थो साइण जे घर में घिरियो ॾाढो ॻोल्ही कुझु बि हथ न आयुसि जॾहिं मोटियो पियो वञे त उहा 100 साल जी पोड़ी ख़ातून हज़रत बीबी राबिया बसरी उनखे चए ॾे ख़बर कुझु मिली चइसि कुझु कोन मिलियो उनखे हथ खां वठी अची ख़ुदा जे घर में बिहारीसि सुभान अल्लाह जे हिते बरकातूं नफ़िल पढ़ सिर्फ़ बरकातूं पढ़ उन चोर बरकातुनि निमाज़ जी नियत कई आहे हेॾां बीबी राबिया बसरी हथ खणी दुआ थी घुरे मुंहिंजा मौला जेकॾहिं मुंहिंजे घर मां ख़ाली मोटियो
ये तुझे घर में भी खाली मोटे तो वो तुझे घर ही मुझे घर में फर्क केड़ो मुझे घर में तो खाली मोटियो पियो वने पर तुझे घर में खाली मोटियो तो तुझे घर ही मुझे घर में केड़ो फर्क अजीजाने गिरामी अल्लाह उन जे दिल जे अंदर इनकलाब पैदा कयो जी नमाज पढ़दो पियो वने अखियुन में पानी वहदो पियो वने अजीजाने गिरामी सुबह जो टाइम आजान जो टाइम थी पियो चोर बीठो पियो रब जी नमाज पढ़े हजरत मीर साईं रहमतुल्लाह ताला जो भी इहो सबक हुयो मूसा पो मिल मुझे रब सा अग में मिल सुभान अल्लाह तू अल्लाह के सजदो कर त मां दुआ घुरा तू रब जे अग्यां झुक त मां दुआ घुरा अजीजाने गिराम फकीर मस्जिद में नमाजू पढ़न हजरत मीर साईं वन जे ले दुआ घुरे त मुजा मौला मुजो कम इहो हो जो तुझे दर ते पहुंचायो मास हाने तू जानी तुजो बान हो जाने ओ मुझा दोस्त अजीज ये सज्जन हैं जिन असा के अल्लाह जो रस्तो दिखारियो आ अल्लाह ताला जी जाते बाबरकात इन आयत मुबारक में फरमाए तो पयो तो अल्लाह वारन जी ते इज्जत कयो पर खुदा वारन जा जेके आस्थाना हैं जेके दरगाह हुन उन जी भी इज्जत कयो अब बैतुल्लाह जे अंदर एकड़ो पत्थर रखियल तव पत्थर जे जो नालो मकाम इब्राहिम मुजी तकीर खत्म छा तो नालो मकाम इब्राहिम तवाफ का पो उन जगह ते बरकातू नफिल पढ़नो पदो आ इयो पत्थर जहालत वाले दौर में मुशरिकन मकाम इब्राहिम वाले पत्थर के खड़ी हरम का बाहर रखी छड़ियो जने मक्को पाक फतेह थियो न अल्लाह जो महबूब बैतुल्लाह जे अंदर पांजे सहाबन सा गड वेठो आ तो हजरत उमर यो पत्थर पांजे पुठिया ते पाण खणी आयो यो पत्थर हजरत उमर पाण खणी आयो सब साहबी हैरान किया जो हेडो गोरो पत्थर उमर खयो तो अचे आने महबूब जे अग्यां रखी पाण फरत उमर हे केड़ो पत्थर आ पाण फरत ये वो पत्थर आ जे जे अंदर हजरत इब्राहिम अलैहि सलाम जे कदमन जो निशान आहे सुभान अल्लाह तो तेकड़ो सहाबी वेठो ओ हजरत उमर के छा चई उमर मसे त पत्थरन मा जान छुटी आ अब्बा दादा पड़ा दादा पत्थरन के पूजी पूजी मरी वया वरी भी वनी पत्थर गोले खणी आयो आ हजरत उमर फारूक फरमाए त ही वो पत्थर ना है जेके मुशरिक पूजीदा हा है वो पत्थर आ जे मता हजरत खलीलुल्लाह जे कदमन जो निशान आहे पर जे करे यो पत्थर हुन पत्थर जड़ो होजे हा न तो अल्लाह जो महबूब फरमाए त जे बुतन के पत्थरन के भनी बाहर फिटी केव हिन के बाहर फिटी करे अचो पर हिन पत्थर जे मथा अल्लाह जे नबी जे कदमन जा निशान आहिन अल्लाह जे महबूब उनके इन जाय ते रखियो ऐं अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो तो उमरे करण वारो ओ हज करण वारो जडे भी अचो हिन जे बरसार गो बरकातू नफिल पढ़दो मा उमरो भी कबूल कंदो मा तो हज भी कबूल कंदो मा भला इहो त बुधायो तो हजरत इब्राहिम अलैहि सलाम बी जमीन ते कोन घुमदो हो जा अब जागो था फलस्तीन में रहो शाम में रहो सहरा ते घुमियो जमीन ते घुमियो पत्थरन ते घुमियो पहाड़न ते घुमियो पर हिन पत्थर में निशान छो इहो छो छाजे ले मकाम इब्राहिम वारे पत्थर में हजरत इब्राहिम अलैहि सलाम जे कदमन जा निशान छो इन पत्थर जे मथा भी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह जी तामीर कई जी भित मथे वने पई यो पत्थर भी पाण मथे वने पियो यानी सीढ़िया जो कवादे जो कम इन पत्थर दिनो पर उलमा इकराम फरमान था तो अल्लाह जो नबी जमीन ते घुमियो रेगिस्तानन में घुमियो सहरान में घुमियो शाम ऐं फलस्तीन में घुमियो उते जमीन में पत्थर में पैर कोन लथा हिते छो लथा इन जो कारण केड़ो आ सबब केड़ो आ उलमा इकराम फरमानता त इन पत्थर जे मथा भी अल्लाह जे नबी एक दुआ घुरी जेका कायनात जे अंदर वडे में वडी दुआ है
इन पत्थर ते बीही अल्लाह जे नबीअ दुआ घुरी जेका कायनात जे अंदर वॾे में वॾी दुआ है उहा कहिड़ी दुआ है अल्लाह ताला जे नबी रब जी बारगाह में अर्ज कयाई फरमाया रब्बना वबअस फीहिम रसूलम मिनहुम इन पत्थर जे मथा भी दुआ घुरी त मुंहिंजा मौलाए करीम हे घर त मां ठाहियो पर घर धणी खां सवा घर कोन हलंदो आहे घर त हुजे पर घर जो धणी भी हुजे घर के आबाद करण वारो भी हुजे ए मुंहिंजा रब करीम हिन घर के आबाद करण जे लाइ क़यामत ताईं हिन खे आबाद करण जे लाइ पंहिंजे आख़िरी मिठड़े मोहम्मद करीम के मबूस फरमाए इन पत्थर ते अल्लाह जे नबी इहा दुआ घुरी ऐं पत्थर उनके कदमन के पंहिंजे सीने में जाए ॾिनाई ते इब्राहिम अलैहिस्सलाम तो आखिरी नबी जे लाइ दुआ घुरी आहे इन दुआ जी क़बूलियत जे अंदर मूं पत्थर जो भी निशान हुजणु ज़रूरी आहे और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो पियो त तव्हां अल्लाह जे वलनि जी त ताज़ीम कयो पर वमन युअज़्ज़िम शआइर अल्लाह उन जे आस्थाननि ऐं दरगाहनि जी बि तव्हां ताज़ीम कयो जो इहो सबबु आहे जो इन सां अल्लाह ताला तव्हांजे दिलनि खे पाक फरमाईंदो वमा तौफ़ीक़ी इल्ला